दोस्तों उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। ऐं अॼु तव्हांजे लाइ मरहूम मुख़्तियार शीदी साहब जो एल्बम आहे 25 वालिम कटरी पंटरी सिलेक्शन साहब, मीर मोहम्मद अब्बासी ऐं सागर शाह साहब हिन एल्बम जी सिलेक्शन कई आहे। एल्बम बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे ऐं हिन में जेके गीत आहिनि सभु मशहूरु गीत आहिनि। मशहूरु गीत आहिनि कहिड़े आवाज़ में? फरज़ाना परवीन जी आवाज़ में। छो जो मुख़्तियार शीदी त एल्बम ॾिनो, पर हिन एल्बम खे एतिरी मोट न मिली जेतिरो फरज़ाना परवीन जे गीतनि खे मोट मिली। कलाम हिन में कुझु साॻा ई आहिनि, उहे बि उन साॻा ई ॻाया, पर हुन जे आवाज़ में अञा कुझु दम हुयो। पर मुख़्तियार शीदी बि घटि न आहे, उहो पंहिंजी जाइ ते सुठो हलियो। पहिरियों गीत जेको आहे मीर मोहम्मद अब्बासी साहब लिखियो, मूंखां मुंहिंजो मिठो यार ज़ोरी खसियो अथऊं, तमामु बहितरीनु आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। उन खां बाद अॻिते हलूं था एल्बम जी तरफ़। त पहिरियों कमेंट्स कयो आहे नादर अली, लिखियो आहे नाइस एल्बम। शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर एल्बम 24, वॾियूं महिरबानियूं। इन खां बाद ॾिसूं कहिड़ा दोस्तनि। इन खां बाद हुबदार अली उजण साहब लिखियो आहे त ग़ुलाम हुसैन उमराणी जा एल्बम। ठीकु आहे दा, इनशाला इहे शुरू कंदासीं। पर दोस्तो तव्हां सां इहो शर्त रखियो आहे मूं त हिकिड़े कहिड़े बि फ़नकार जा मतिलबु 3 दोस्त हुजनि ॾिसण वारा। मतिलबु हाणे हुबदार भाउ तव्हां कमेंट्स कई आहे त ग़ुलाम हुसैन उमराणी, ऐं इन खां अलावा ॿियो बि हिकु ॿ दोस्त हुजे जेको कमेंट्स करे त बाबा मुख़्तियार शीदी या वरी ग़ुलाम हुसैन उमराणी या ॿियो कोई फ़नकार, या वहीद भाउ लिखे थो त उहो लिखे थो त मास्टर फ़तेह जा, उनखे बि मां इहो ई चयो आहे त घटि में घटि 2 या 3 ॼणा हुजनि जिन्हनि जे करे एल्बम रखूं असां। इहो मसइलो ईअं आहे त कुझु व्यू त मिलनि न असांखे, असां कमु बि कयूं ऐं उन ते व्यू न अचनि, फ़ाइदो कोन्हे। बहरहाल ॻाल्हियूं घणियूं आहिनि। ऐं दोस्तनि खे हाणे गीतनि जे बारे में ॿुधायूं त फरज़ाना परवीन बि गीत चया ऐं मुख़्तियार बि गीत चया। इहे त पहिरियों गीत त अव्हांखे ॿुधायो मां, मूंखां मुंहिंजो मिठो यार ज़ोरी खसियो अथऊं, मीर मोहम्मद साहब जी शाइरी आहे। उनखां पोइ आहे सागर शाह जो गीत आहे। गीत लिखियो अथई अलाह साईं जोड़ी असांजी भारत अथई। उनखां पोइ मीर मोहम्मद ऐं सागर शाह जी शाइरी आहे ॿी, ईद जे ॾींहुं किरोध न कर। इहो बि सुठो गीत आहे, मशहूरु गीत आहे हिन जो। ऐं उनखां पोइ आहे लाल ॾिनो साहब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई तुंहिंजो ॾोह न आहे जानी। ऐं उनखां पोइ आहे अली नवाज़ गबोल जो गीत आहे ग़रीबाणी चांहि पाणी अची पी वञ ख़ुशी थींदी। इहो मशहूरु गीत आहे मुख़्तियार शीदी जो। ऐं उनखां पोइ आहे हबीबुल्ला साहब जी शाइरी आहे पीउ बि लेखो पुट बि लेखो। इहो बि मशहूरु गीत आहे मुख़्तियार जो। उनखां पोइ आहे दीदार साहब जी शाइरी आहे छो थो मयारूं ॾींहुं। ऐं उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे रो न चरी दिलि। उनखां पोइ अरबेलो चन्नण साहब जी शाइरी आहे आख़िरी। हीउ गीत जेको आहे तमामु घणो मशहूरु आहे, अॼुकल्ह घणो ॿुधनि था माण्हू। रहंदो हुयो जानी खणंदो हुयो कसम, रोई पवंदो हुयो जानी बेड़ा पार थींदा। ऐं दोस्तो अव्हांखे एल्बम कीअं लॻो? ऐं घणी ॻाल्हि जेका मां करे वियुमि फरज़ाना परवीन जी, त फरज़ाना परवीन जो हिकिड़ो ई गीत आहे हिन में जेको पहिरियों गीत आहे मूंखां मुंहिंजो मिठो यार ज़ोरी खसियो अथऊं। ऐं दोस्तो अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।